वालेकुम, मां आगा महबूब पठान। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल मुंहिंजो सुवालु। दोस्तों, अॼु जो मौज़ू आहे सिंध कल्चर डे, जंहिंखे एकता जो ॾींहुं चई सघूं था, जंहिंखे सकाफ़त जो ॾींहुं चई सघूं था। हीअ हर साल दिसंबर जे महीने में मल्हायो वेंदो आहे। हिन जी इब्तिदा कई KTN वारे काज़ी साहब, लेकिन पाण ग़ाइबु थी वियो उन खां पोइ। लेकिन इहो हिकिड़ी रीति विझी छॾियऊं हर शहर में, हर जॻह ते, जिथे जिथे असांजो सिंधी भाउ रहे थो, पाकिस्तान हुजे ॿाहिरि हुजे, उते हीउ ॾियारो मल्हाइनि था। पोइ 4 सेप्टेम्बर ते थिए, 7 ते थिए, 6 ते थिए, लेकिन हर साल दिसंबर जे पहिरें हफ़्ते में इहो थींदो आहे। हाणे मुंहिंजो सुवालु आहे त इन ॾिहाड़े खे असां सुठे नमूने सां इस्तेमालु करियूं त उहो बहितर न थींदो, बजाए ठैंक दीपावली ॾियण जे। हाणे सुभाणे या परीं जेॾी महिल ख़बर न आहे, हीअं तव्हां वीडियो केॾी महिल ॾिसी रहिया आहियो, तव्हां ॾिसंदव त शहरनि में स्टेज ठहियल हूंदा, उते सिंधी छोकिरा अजरकूं टोपियूं पाए बीठा हूंदा, नाच थींदो हूंदो स्टेज ते। गॾोगॾु कारुनि में शाम जे टाइम ते छोकिरियूं उहे बि अजरकूं ऐं टोपियूं पाए, जेके कार में हूंदियूं उहे मथे सनरूफ पंहिंजो खोले उन में ॿाहिरि शीशो कढी डांस वारे नमूने में घुमंदियूं पियूं। त इन माहौल खे मुंहिंजी नज़र में आहे त हीअ जेको आहे सिंधी सकाफ़त खे बदनाम करण जो तरीक़ो आहे। सिंधी सकाफ़त में छोकिरियूं ॿाहिरि कोन निकिरंदियूं आहिनि, डांस कोन कंदियूं आहिनि स्टेजनि ते, या गाॾियुनि मां लही रोड ते बि छोकिरनि सां गॾु डांस कोन कंदियूं। सही ख़ुदा रा सुभाणे या परीं जेॾी महिल बि मल्हाए रहिया आहियो तव्हां, उन में थोरो एहतियात करियो। तव्हां सिंधी सकाफ़त खे पंहिंजे इन में ख़ुशी में या इन में ठैंक टिपन में न कयो। तव्हांखे सिंधी जी ख़िदमत करणी आहे, बेशक करियो। सिंधी ॾींहुं सिंधी सकाफ़त आहे, तव्हां सिंधी सकाफ़त आहे त असां हर ईंदड़ ग़रीब माण्हू खे भाकुर पाईंदा आहियूं। तव्हां उहो सिलसिलो करियो, पंहिंजे पाड़े में करियो। सभ खां वॾी ॻाल्हि त अगरि तव्हां इहो करियो था, ख़ुशी जो ॾियारो आहे, मां बि ख़ुशि आहियां, मुंहिंजो बि सिंध आहे, मां बि सिंध जो पाणी पीतो आहे, सिंध में जनमु वरितो आहे। लेकिन मुंहिंजो नज़रियो इहो आहे त जॾहिं इहे अजरक ऐं टोपियूं पाए स्टेज ते अचो था, त तव्हां बजाए ठैंक टिपा ॾियण जे या डांस करण जे, उन जे बजाए तव्हां उते थोरो तक़रीबूं करियो। पंहिंजे सिंधी जे विरहाङे जे ख़िलाफ़ु, तक़सीम करण जे ख़िलाफ़ु तव्हां माण्हुनि खे उजागर करियो, पंहिंजे सिंधियुनि खे होश ॾियारियो त बाबा दुश्मन जेके आहिनि छा साज़िश करे रहिया आहिनि। ॿियो मुद्दो इहो करियो त बाबा सिंधीअ पाणी ते कब्ज़ो थी रहियो आहे, पंजाब वारा चवनि था हमारा पानी हमारी मर्ज़ी। तव्हां उन्हनि लाइ बि कुझु उपाउ वठो, उन्हनि जे लाइ बि आवाज़ु उथारियो, पंहिंजे पोस्टुनि में ट्रेंड ठाहियो ऐं उहो करियो। ऐं इन्हनि सेमिनारनि में या इन्हनि जेके सिंधी ॾियारे ते तव्हां अगरि स्टेज ते इहे ॻाल्हियूं कंदव त इनखे प्रेस बि खणंदी, सभु को खणंदो ऐं सर्कुलेट घणी थींदी। आवाम जेके आहिनि, इहे जेको मज़ो ॾिसणु ईंदा आहिनि, डांस ॿिया ॾिया, इहे तक़रीरूं जेॾी महिल कंदा ऐं सोशल मीडिया ते विरहाईंदा त इहा सिंधी जी ख़िदमत थींदी। सिंधी जे हक़नि जे बारे में ॻाल्हायो आहे, सिंधी जे हक़नि जे बारे में NFC वार्ड में जेको सिंधी खे हिसो मिले थो उन ते ॻाल्हायो। तव्हां इहो बि ॻाल्हायो त सिंध खे तबाह करण में जेके जेके आहिनि उन्हनि खे वाइको करियो स्टेज ते। जेके इहे डांस करण, डिंग डिंग करण जे बजाए तव्हां स्टेज ते ॿुधायो त सिंध खे तबाह करण में असांजा सिंधी जेका मुरा, असांजा सिंधी वज़ीर, असांजा सिंधी सदर केॾो नुक़सानु करे चुका आहिनि। सिंध जे बार बार इहे ज़बान ते आहे त सिंध खे लुटियो आहे पीपल्स पार्टी, हालांकि ईअं न आहे। इहो हिकिड़ो पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु ब्रेन वॉश कयो पियो वञे, सिंधियुनि खे कमज़ोर करणु कयो थो वञे। लेकिन हलो इहो टॉपिक अलॻि आहे। लेकिन सिंध जे जो ॾियारो मल्हाइणो आहे त सिंध खे तव्हां खणो, गुलनि जा कटा खणो, वञी सिंधू दरिया जे मथां उनखे भेटा पेश करियो। जाम शोरे जी पुल था दरिया ते, सखर जी पुल था भेटा पाणी ते तव्हांजे कब्ज़ो थी वेंदो, जो तव्हां जूं ज़मीनूं बंजर थी वेंदियूं।
उन लाइ तव्हां आवाज़ु उथारींदो त उहो फ़ाइदो थींदो, या तव्हांजा इहे स्टेज ते डांस करण 10 मिंट 15 मिंट टोपी निराल चवंदा आहिनि मुहावरो सही नथो लॻे न त ॿुधाए, चवंदा आहिनि पढ़ायो माल टोपी निराल ते। तो टोपी निराल करण सां कुझु कोन थींदो। तव्हां अमली कमु करियो। सिंध जे लाइ तव्हां कर चाहियो था त सिंध जो आवाज़ु उथारियो, सिंध जे हक़नि जे लाइ ॻाल्हायो। जेके हक़ फुरींदा उन्हनि खे बाक़ाइदे स्टेज ते ललकारियो। जेल ॾिठा आहिनि तव्हां, एमाडी तहरीक में क़ुर्बानियूं कयूं आहिनि सिंधियुनि, उन्हनि खे वाइको करियो त तव्हां सां कहिड़ो कहिड़ो ज़ुल्म थियो आहे। हीअ सकाफ़त वारो जेको आहे, इन में बेशक कपिड़नि जी नुमाइश करियो, बेशक अजरक पायो। अजरक असांजी शान आहे, टोपी असांजी शान आहे, लेकिन गॾोगॾु सिंध जे बारे में थोरो तव्हां सभु ॻाल्हायो त असांजे हक़नि ते कीअं क़ाबिल थींदा रहिया आहिनि माण्हू। असांजे वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे सिर्फ़ु सिंधी हुजण जे करे फाई ॾिनी वई। हू त सभु एशिया जो लीडर हुयो। हाणे उन जे पोयां त केर बि कोन रहियो अथनि एतिरो, लेकिन पोइ बि पीपल पार्टी जी जेका आहे किरदार कुशी जी पियो। इहा हिकिड़ी जेका आहे साज़िश आहे। बेशक ज़ादारी हूंदो, राशि हूंदो, सभु कुझु हूंदो, लेकिन जॾहिं सिंध लाइ अचे भई सिंध को लूट लिया आहे, त बाबा सिंध खे लुटण वारा जेके आहिनि उहे सिंधियुनि खां वधीक ग़ैर सिंधी आहिनि। असांजा हक़ कंहिं फवाया आहिनि? असांजे सिंधियुनि असांजो पाणी केरु रोके पियो? असांजा सिंधी रोके रहिया आहिनि? केरु रोके रहियो आहे? ॿुधायो तव्हां। वॾेरनि जो ॻाल्हायो था, वॾेरनि ज़ुल्म करे छॾियो। ही बाबा तव्हां पाण वाइठा थींदो, पाण उन्हनि जे नौकरनि वांगुरु पोयां गाॾियुनि में चिमड़ी चीची वांगुरु चिमड़ियल हूंदव ऐं हलंदो पिया, त उहो तव्हांजो कसूरु आहे। तव्हांखे के वॾेरे कोन चयो मुंहिंजी गाॾी ते चढ़ी बीहो या कुझु करियो, लेकिन तव्हांखे अक़ल धारण घुरिजे। वाइदो करियो हिन ॾियारे ते त तव्हां जेको बि सुभाणे मल्हाईंदो, सिंध जी बहितरी लाइ सोचींदो, 4 लफ़्ज़ ॻाल्हाईंदो। पोइ भले तव्हां डांस करियो, भले ख़ुशियूं मल्हायो, सुठा गाना लॻायो, सिंधी जे हवाले सां लॻायो गाना। होजमालो थियो, ॿिया ॾाढा जेके बि असांजा लोकगीत आहिनि सिंध जा, उहे हलायो। थियण त इहो घुरिजे त बाक़ाइदे नंढा नंढा स्टॉल कया वञनि, जीअं असांजे सिंध म्यूज़िक में लॻा पिया आहिनि। त असांजा जेको आहे कल्चर छा थो चए, असांजा उन्हनि ज़ातुनि खे उजागर कयो वञे जिन सिंध लाइ क़ुर्बानी। सिंध ॾियारे ते, सिंध जे सकाफ़त जे ॾियारे ते को होशुशीदी जो नालो न वठंदो। कंहिंखे ख़बर ई कोन्हे, कंहिं नौजवान पढ़ियल लिखियल खे, जेके अॼुकल्ह कमीशन पास लॻाए पुछो भई होशू या कारनामा ॿुधाए, न ॿुधाईंदा। छो? इहा असांजी कोताही। असां ठैंग टिपा ॾेई सघूं था, डांस करे सघूं था, अजरक पाए नशो करे डांस कंदासीं, लेकिन क़ौमी हीरोइन जे लाइ कोन ॻाल्हाईंदासीं। त उमेदु आहे त हीउ जेको सुभाणे ॾियारो थिए थो, माफ़ु कजो, सुभाणे या परीं जेको ॾियारो मल्हायो वञे थो, उन ते सिंधी जे हक़नि जे लाइ तव्हां ॻाल्हायो। तव्हां अगरि नथा ॻाल्हाए सघो त घटि में घटि कंहिं पंहिंजे सिंधी मुक़रर के कई असांजा सिंधी जेके आहिनि होशियारु आहिनि, पढ़ियल आहिनि, PhD कयो वेठा आहिनि, बिना नौकरियुनि जे वेठा आहिनि, उन्हनि पंहिंजे हक़नि ते अची ॻाल्हाइनि, आवाम खे ख़बर पए। इहा बि असांजे सकाफ़त में थी अचे त पंहिंजे आवाज़ु उथारियो पंहिंजे लाइ। सकाफ़त सिर्फ़ु कपिड़नि पाइण जो नालो न आहे। सकाफ़त में त इलाही शयूं थियूं अचनि। सिंध जो ॾियारे में त इलाही शयूं थियूं अचनि। सिंध केतिरा हुकुमरान रहिया आहिनि, मीर रहिया आहिनि, कलोड़ा रहिया आहिनि। उन्हनि जे ज़माने जो तव्हां ॿुधायो आहे कंहिंखे त सिंध किन कंहिं कयो आहे? सिंधी सकाफ़त जे बारे में कंहिं प्रोग्राम में ॿुधायो, को सेमिनार करियो। बाक़ी इहे स्टेज ते रिकॉर्ड लॻा पिया हूंदा गाननि जा, ऐं उन ते एतिरे में कुझु कोन वधंदो। सिंध तव्हांजी क़ुर्बानी घुरे थी, सिंध क़ुर्बानी घुरे थी तव्हांजे जज़्बनि जी, तव्हांजे ताक़त जी, तव्हांजे ॻाल्हाइण जी, तव्हांजे अल्फाज़ जी। तव्हां उथो सुजाॻ थियो, पंहिंजे हक़नि जे लाइ ॻाल्हायो। कंहिंसां विढ़णो न आहे, लेकिन हक़नि जे लाइ ॻाल्हायो। हिन ॾींहं ते जिते तव्हां इहो मल्हायो था, बेशक सकाफ़त जो ॾींहुं आहे, मल्हाइणु घुरिजे, हर क़ौम खे मल्हाइणु घुरिजे, को मसइलो कोन्हे। लेकिन उन सां गॾोगॾु पंहिंजा जेके अनेक मसइला आहिनि, तव्हांजा जेके परेशानियूं आहिनि, उहे उजागर करण लाइ इन स्टेज खे इस्तेमालु करियो। छो जो हिन ते
कवरेज घणी मिलंदी, सिंध जे लाइ माण्हुनि जो थोरो सुजाॻ करियो। उमेदु आहे त नसीहत क़बूल पवंदी, अगरि न बि पए त बि तव्हांजी महिरबानी। बहरहाल मुंहिंजो कमु हो तव्हांखे ॿुधाइणु। इजाज़त ॾियो। इजाज़त खां अॻु में मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि त हीअ वीडियो सिर्फ़ु ॾिसण सां कोन थो कमु थिए, तव्हां हिनखे सब्सक्राइब करियो। सब्सक्राइब करे तव्हां फेसबुक ते बि लॻायां थो त बि यूट्यूब चैनल ते जे लिंक ते तव्हां उनखे सब्सक्राइब करियो। उन सां व्यूअर्स वधंदा, मुंहिंजो आवाज़ु काफ़ी सिंधी दोस्तनि वटि हलियो वेंदो ऐं कुझु न कुझु उन मां हिकु ॿ मुंहिंजे नसीहतुनि ते अमल कयूं त सम्झ त मुंहिंजी महिनत कारगर हुई। इजाज़त ॾियो। जिए सिंध, जिए अवाम, जिए पाकिस्तान।